समूरी सिंध में अॼु तालीम खाते जे नंढनि मुलाज़िमनि तरफ़ां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मसइलनि जे हल लाइ एहतजाजी मुज़ाहिरा जारी। सेवण शरीफ़ में प्राइमरी स्कूल, हाई स्कूल ऐं डिग्री कॉलेज सेवण शरीफ़ जे लोअर स्टाफ तरफ़ां पंहिंजे बुनियादी हक़नि जे हासिलात लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त हुकूमत जो असां सां माटेली मां सलूक आहे। सभिनी खातनि जे मुलाज़िमनि खे पंहिंजा हक़ मिली रहिया आहिनि, पर अफ़सोस ही वाहिद एजुकेशन डिपार्टमेंट आहे जंहिंजे नंढनि मुलाज़िमनि जा हक़ नथा ॾिना वञनि। लोअर स्टाफ एजुकेशन तालके डोकरी जे मुलाज़िमनि जो मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते एहतजाज जी अॻवानी कंदड़ मरकज़ी प्रेस सेक्रेटरी काज़ी वसीम जुणेजो ऐं ज़िले लाड़काणे जो सीनियर नायब सदर बख्शल थहीम, तालके डोकरी सदर अब्दुल गनी थहीम ऐं ॿियनि एहतजाज में शरीक थींदड़ लोअर स्टाफ अॻवाननि तोड़े कारकुननि जो चवणु हो त असांखे पंहिंजा जाइज़ हक़ ॾिना वञनि। हुननि जो वधीक चवणु हो त हीअ एहतजाजी सिलसिलो लोअर स्टाफ जे मरकज़ी सॾ ते अॼु समूरी सिंध जे हर नंढे वॾे शहर में थी रहियो आहे। हुननि चयो त सिंध में लोअर स्टाफ मुलाज़िमनि जी बुनियादी स्केल खे 1 मां अपग्रेड करे 7 स्केल कयो वञे। लोअर स्टाफ मुलाज़िमनि खे मिलंदड़ यूनिफॉर्म अलाउंस ॿियनि अलाउंसनि वांगुरु पघार में शामिल करे ॾिनो वञे। ऑल लोअर स्टाफ एसोसिएशन तालके दादू तरफ़ां ज़िले दादू जे लोअर स्टाफ जे अॻवाननि जी अॻवानी में मरकज़ जे हुकुम ते मुतालबनि जी मञता लाइ रैली कढी वई। रैली DEO प्राइमरी ऑफिस खां सिंध प्रेस क्लब दादू ताईं कढी वई। रैली जी अॻवानी ज़िले सदर मंसूर लुंड, सीनियर नायब सदर कमालदीन मंगी, नायब सदर मोहम्मद यासीन पंवर ऐं ॿियनि कई। अॻवाननि चयो त असां मरकज़ जे हुकुम ते अॼु रैली कढी आहे। हुननि वधीक चयो त सिंध हुकूमत असांजा मुतालबा तस्लीम न पई करे। हुननि सिंध हुकूमत ते तालीम खाते जे आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त फौरी तौरु असांखे टाइम स्केल फुल 4 ॾिनो वञे, पोस्टूं अपग्रेड कयूं वञनि, वर्दी बजेट ॾिनी वञे ऐं क्लार्कनि खे प्रमोशन 63% ॾिनी वञे। इन तबी सूरत में असांजो एहतजाज जारी रहंदो।